सिंध जे गादीअ वारे शहर कराचीअ में हिकु मख़सूस टोलो सिंध जी सक़ाफ़त, तहज़ीब, रीतुनि रस्मुनि जो मज़ाक़ उॾाए रहियो। हू सिंध जी सक़ाफ़त ते चथरू करे रहियो आहे, ख़ासि करे सिंध जे अजरक ख़िलाफ़ हुननि भंडी ॿारी आहे। सिंधीअ में चवंदा आहिनि भंडी ॿार, त हुननि भंडी ॿारी आहे। असल में छा आहे त सिंध हुकूमत गाॾियुनि जा, मोटरसाइकिलूं ऐं ॿियनि गाॾियुनि जा जेके नंबर प्लेट्स आहिनि उहे जारी कया आहिनि, जिन ते अजरक जी हिकिड़ी पटी लॻल आहे जेका सिंध जी सुञाणप आहे, सिंध जी सक़ाफ़त तौरु उन पटीअ खे उते लॻायो वियो आहे। हुअणु त ईअं घुरिबो हो त इन टोले खे इन जो एतिराम करणु घुरिजे। हा, इहो कोई एॾो वॾो इशू बि कोन हुयो। जेकॾहिं गाॾीअ जे नंबर प्लेट ते पटी अजरक जी लॻल हूंदी, इन सां गाॾीअ जी सिहत ते या उन में सवारी कंदड़ जी सिहत ते को बि असरु कोन पवंदो। पर हू मुनाफ़िक़ माण्हू आहिनि। हू हिते हिकु सदी गुज़रण बावजूदु हिन देश जा फ़र्ज़ंद बणिजी न सघिया आहिनि, पर हिन देश जे कुख में छुरी हणण जी कोशिशि पिया कनि। ही मुनाफ़िक़ माण्हू, मुनाफ़िक़नि जो हिकु टोलो उन अजरक जी अज़मत खां इनकारी आहे, उन जी तौहीन पियो करे। गटरनि जे ढकणनि ते, गटर जे ढकणनि ते अजरक जी तस्वीर ठाहे उहे सोशल मीडिया ते अपलोड कया पिया वञनि। शावर, बाथरूम्स जी तस्वीरूं ठाहे उन्हनि में अजरक जी बेहुरमती कई पई वञे। त ए तारीख़ खां अणॼाण माण्हू, ही जेको अजरक आहे इहो हज़ारे सालनि खां सिंधू माथवी जी उज़मत अहमियत जो उहिञाण आहे। 10,000 साल अॻु जॾहिं सिंधू तहज़ीब उरूज ते हुई, मुंहनि जे दड़े जा माण्हू अजरक ओढ़ींदा हुया। हिन बरे सगीर जा माण्हू हड़ापा, मुंहनि जो दड़ो, सॼो पाकिस्तान जेको उन वक़्तु सिंधू तहज़ीब हुयो, कच्छ, गुजरात, काठियावाड़ जेके सिंधू तहज़ीब जा हिसा हुआ, इहे माण्हू अजरक ओढ़ींदा हुया। अॼु बि सॼे पाकिस्तान में सभु हितां जो जेके नेटिव क़ौमूं आहिनि, बिरादरियूं आहिनि, उहे अजरक फ़ख़्र सां ओढ़ींदियूं। सराइकी बेल्ट में तव्हांखे अजरक मिलंदो, बलूचिस्तान में तव्हांखे अजरक मिलंदो, कच्छ, भुज, काठियावाड़ में तव्हांखे अजरक मिलंदो। त तव्हां इन अजरक जी अहमियत खां केतिरो इनकार करे सघो था। अव्हां पंहिंजी सुञाणप सिंध खे न बणायो, सिंध खे का परवाह कान्हे। सिंध पंहिंजी सुञाणप हज़ारे सालनि खां बरक़रार रखी आहे। उनखे कंहिं भाॼो करे टोले जे इन हरकतुनि सां उन अज़मत अहमियत खे घटाए नथो सघिजे। त अजरक जेको आहे उहो सिंधू माथरी पूरे पाकिस्तान जी सुञाणप आहे। जेको उन सुञाणप खां इनकारी आहे उहो असल में हिन देश जो, हिन वतन जो, सिंध, पंजाब, सराइकी बेल्ट, बलूचिस्तान जो ख़ैरख़्वाह आहे। ही माण्हू नफ़रतूं फैलाइनि था। मख़सूस टोलो उर्दू ॻाल्हाईंदड़ न आहिनि। उर्दू ॻाल्हाईंदड़ जेके हिते अची आबाद थिया, उहे सिंध जा अहिड़ा ई पुट आहिनि जहिड़ा असीं तव्हां आहियूं। ही हिकिड़ो बदमाशनि जो टोलो आहे जेको अॼु बि सिंध मथां पंहिंजी भाॼो कर तक़रीबी सक़ाफ़त, रीतू रस्म बढ़णु घुरे थो। असां मुहबतुनि जा अमीन रहिया आहियूं। सिंध जे माण्हुनि मुहबतूं विरायूं आहिनि, माण्हुनि में मुहबत ऐं भाईचारो पैदा कयो आहे। हिननि सदाईं खून रेज़ी ते पंहिंजो वजूद क़ाइमु रखियो आहे। ही त दुनिया जे उन्हनि धिकारियल माण्हुनि मां करार ॾिना वेंदा जिन खे सॼी दुनिया मुस्तरद करे थी, रद्द करे थी। अॼु जे दुनिया में दहशतगर्दी, मुनाफ़िकी, बदमाशी न हली सघंदी। असां पंहिंजे सिंध जा माण्हू, पाकिस्तान जा माण्हू पंहिंजे तहज़ीब ते, पंहिंजी सक़ाफ़त ते फ़ख़्रु कयूं था। असां कंहिंखे बि पंहिंजी तहज़ीब ऐं सक़ाफ़त जी बेइज़ती करणु न ॾींदासीं। ही शहर असांजा आहिनि, उन्हनि जा रस्ता असांजा आहिनि, ॻोठ असांजा आहिनि, उन्हनि जूं हवाऊं असां जूं आहिनि।
जंहिंमें ही साह खणनि था। त ही असल में क़ौमुनि जे विच में नफ़रत पैदा कंदड़ टोलो आहे। ही वतन जो ख़ैरख़्वाह न आहे, ही पाकिस्तान जो ख़ैरख़्वाह टोलो न आहे। हिन जो जियापो ई इन ते आहे, हिननि माण्हुनि जो जियापो ई इन ते आहे त क़ौमुनि विच में नफ़रतूं वधनि, छिकताण थिए, वेड़ थिए, खून रेज़ी थिए, उन ते ही पंहिंजा महल हली सघनि। त असीं चऊं था त ही जेका बि आहे साज़िश, इहा हुकूमत ख़िलाफ़ न आहे। इहा साज़िश हितां जे असुली क़ौमुनि जे ख़िलाफ़ आहे, हितां जे धरती धणी माण्हुनि जे ख़िलाफ़ आहे, जिन जा मुफ़ाद हिन धरती सां लाॻापियल आहिनि, जिन जूं पाड़ूं हिन धरतीअ जे अंदरि खुतल आहिनि, जिन जूं पाड़ूं सिंधू धरतीअ जे अंदरि खुतल आहिनि, सिंधू दरिया जो पाणी पीअनि था, उन्हनि जे रगुनि में दरिया जो पाणी वहे थो, रत बदिरां दरिया जो पाणी वहे थो। उहे इन्हनि हरकतुनि सां, इन्हनि जे हिन मुनाफ़िक़ीअ सां पंहिंजी सुञाणप सां हथु कोन खणंदा। सिंधी माण्हू, सिंधू माथिरी जा माण्हू पंहिंजी सुञाणप बरक़रार रखंदा, नफ़रत पसंदि टोले खे हर हंध ते शिकस्त कंदा।